कोमल यकीन कर मां हिते सोणी खे छॾाइण जे लाइ न आहियां मां जॾहिं हिन घर में पहिरियों दफ़ो तव्हांखे ॾिठो मूंखे तव्हां सां मोहबत थी वई पोइ बार बार मां हिन घर में ईंदो रहियसि त तव्हां सां मुलाक़ात थिए पर न थी सघी पोइ अल्लाह साईं खां मूं दुआ घुरी त अल्लाह साईं कीअं बि करे मूंखे महबूब जो दीदार करा ऐं अॼु ॾिस इहा मुंहिंजी दुआ जी क़बूलियत आहे त तूं मुंहिंजे साम्हूं बीठी आहीं ही मूं पहिरियों आशिक़ ॾिठो आहे जेको पंहिंजी कैद ते ख़ुशि आहे। कोमल जेकॾहिं तूं रोज़ ईअं मूंखे दीदार कराईंदी रहंदी त यकीन कर मां सॼी ज़िंदगी तो वटि क़ैद रहण जे लाइ तयारु आहियां। सालनि जी कैद खां पोइ बि तूं मुंहिंजे इक़रार जे बजाए इनकार ई ॿुधंदे पोइ तुंहिंजो छा थींदो? प्यार ॾेई प्यार घुरी थो हे फतही उस्ताद आशिक़ नाहीं शायदि आहीं यार वॾो वापारी। कोमल मां हिते वापार करण जे लाइ न आहियो जो प्यार जे बदिले प्यार घुरंदुसि। हर आशिक़ इहो ई चाहींदो आहे त हुनजो महबूब हुन सां मोहबत करे। हर आशिक़ इहो ई चाहींदो आहे त कीअं बि करे महबूब जो दीदार थिए जेको तूं रोज़ कराइण जे लाइ हिते ईंदी आहीं। मां उन्हनि हज़ार आशिक़नि खां कई गुना बहितर आहियां जेके पंहिंजे महबूब जी हिकु झलक ॾिसण जे लाइ रस्तनि घिटियुनि बाज़ारुनि में रुलंदा रहनि था। मुंहिंजो महबूब त पाण मूंखे दीदार कराइण जे लाइ ईंदो आहे। मूंखां वधीक को ख़ुशनसीब आशिक़ हूंदो? तूं मुंहिंजो कैदी आहीं पाण खे आशिक़ न सॾाए। हर आशिक़ महबूब जो कैदी त हूंदो आहे। आख़िर तूं चाहीं छा थो? तोखे सिर्फ़ तोखे। पर मां तोखे न आहियां चाहींदी। मां तोखां इहा घुर बि न आहे कई कोमल। मां तोसां नफ़रत कंदी आहियां नफ़रत। इहो ख़्यालु पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढे छॾ त मां तोसां कॾहिं मोहबत करे सघां थी। कोमल जेकॾहिं तुंहिंजे इन नफ़रत खे मां पंहिंजी मोहबत जो वेस पाराए पाण सां गॾु हितां न निकितुसि त मां पंहिंजे पाण खे चाकर खान न सॾाईंदुसि। तोखे मूंसां मोहबत करणी ई पवंदी। जेकॾहिं तुंहिंजे इन पत्थर दिलि खे मां पंहिंजे मोहबत जे पाणी सां मेड़े न कयो त पोइ मां चाकर खान न आहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।